हफ्तेवार प्रोग्राम शागिर्दनि जो शाह में तहां सभिनी खे भली कार। शागिर्द दोस्तो, अवां टीवी तो ज़रूर ॾिसंदा हूंदा। तव्हांखे कार्टून तमामु घणा वणंदा हूंदा। तव्हांखे को ड्रामो भी वणंदो हूंदो, का फिल्म भी तव्हांखे पसंदि ईंदी हूंदी। पर शागिर्द साथियो, कंहिं कार्टून, कंहिं ड्रामे या फिल्म जी भेट में जेकॾहिं कंहिं चैनल ते का डिस्कवरी हलंदी हुजे ऐं ख़ासि तौर ते जानवरनि जो शिकार, को शींहं कंहिं हरण जे घात में हुजे, त पोइ अव्हां उहो कंहिं बि ड्रामे, फिल्म या कार्टून खां वधीक तजस्सुस सां ऐं ध्यान सां ॾिसंदा हूंदा। इएं छो थो थिए? उन जो सबबु आहे। सबबु इहो आहे जो शिकार असांजी तारीख़ जो हिसो आहे। शिकार असांजी तारीख़ आहे। अॼु खां लखें साल पहिरीं जो इंसान शिकार कंदो। जॾहिं असां शिकार ॾिसंदा आहियूं त दर हक़ीक़त असां पंहिंजी तारीख़ जो सैर कंदा आहियूं, पंहिंजे माज़ीअ जो आईनो ॾिसंदा आहियूं। उहो ई सबबु आहे जो शिकार असांखे तमामु घणो अट्रैक्ट कंदो आहे। शागिर्द दोस्तो, लतीफ़ हिकु अहिड़ो शाइर आहे जेको पुण असांखे असांजी तारीख़ ॿुधाए थो, असांखे असांजो माज़ी ॾेखारे थो ऐं उन माज़ीअ मां चूंडे चूंडे हुन अहिड़ा किरदार कठा कया आहिनि जेके असांखे कंहिं बि बदतरीन दौर मां बि छिके कढे सघण जी कुवत रखनि था। लतीफ़ असांखे असांजो विञायल मान ऐं मर्तबो यादि थो ॾियारे, असांखे असांजी असलियत खां आगाह थो करे। लतीफ़ कुल कैफ़ियती शाइर आहे। उहो ई सबबु आहे जो अॼु बि जेकॾहिं असां लतीफ़ खे सही माना में ऐं दुरुस्त अंदाज़ में पढ़ूं था त पोइ ॿुधण वारा ॿुधंदा ई रहिजी था वञनि। ज़ाती तौर ते आउं लतीफ़ जो ॾाढो शागिर्द आहियां। मूंखे ॻाल्हाइण जो अहिड़ो ॾांव न आहे ऐं न ई लतीफ़ खे आउं पूरे उन अंदाज़ में पढ़ी थो सघां जेको हुन जो हक़ आहे। पर हा, तंहिं हूंदे बि तव्हां ॾिसो त असां जेके जॾा फिॾा आहियूं उन्हनि खे बि ॿार केॾे ध्यान सां ॿुधनि था। जेकॾहिं आउं लतीफ़ जो सहारो थो वठां त पोइ अव्हां हिन नंढड़ी वीडियो में ॾिसो त कीअं न शागिर्दनि जे अखियुनि खां ऐं कननि खां थींदे उन्हनि जे दिमाग़ ऐं दिलि ताईं लही थो वञे। ए ससुई, तूं जॾहिं अंगण ते उपरा केॾा उठ ॾिठा जेके तुंहिंजा न हुआ, तुंहिंजे देस जा न हुआ, वंगियई न वारनि सीं तिन गोरनि
शइ न हुई, वार त हुआ ई, उन्हनि वारनि सां ई खणी उन्हनि खे वंग विझी आहे, ॾावण ॾींहुं आहे त लकनि जा लोॾा हूंद न सके ससुए। जेकॾहिं ईअं करी हा त पोइ तोखे जगल झागा न पवंदा, तूं पंहिंजो पुनूअ न विञाई आहे। हाणे लतीफ़ चवे थो, अमर मथे ऊपर जब ॾिठो ई थो न, ए सिंधी कौम, ए सिंधी माण्हू, जॾहिं तो पंहिंजी धरतीअ ते धारिया ॾिठा, अरहू, तरखा, नादिर शाह, गज़नवी, अंग्रेज़ ऐं विरहाङे खां पोइ धारिया उन्हनि जी लोध ऐं उन्हनि जो न खुटंदड़ सिलसिलो हींअर ताईं, जेके ओपरा आहिनि, जिन जी ॿोली तव्हांजी ॿोली न आहे, जिन जी लोली तव्हांजी लोली न आहे, जिन जी झोली तव्हांजी झोली न आहे, जिन जो कल्चर तव्हांजो कल्चर न आहे, जेके तव्हांजा न आहिनि, जेके ओपरा आहिनि, त पोइ वंगे ई न वार नसी, ऐं पोइ तव्हां चओ था त हीअ असांखां वॾा आहिनि, असीं कमज़ोर आहियूं, असीं हीअं आहियूं। कुझु न हुजण जे बावजूद बि तव्हां वटि घणो कुझु आहे, वंगे में वाराणसी, ससु वटि कुझु न हो, पर शाह ॾिसो छा थो चए, हुनखे इतराक थो ॾिए त न हुजण जे बावजूद वार त अथई, इन्हनि सां वंगी आहे, त पोइ तव्हां बि न हुजण जे बावजूद बि ॾिसो त तव्हां वटि घणो कुझु आहे, त पोइ इन हिणाईअ खे तब्दील करियो ताक़त में। ऐं बिन थोराईतो आहियां संगी शबीर जो हुन मूंखे मौक़ो ॾिनो पंहिंजे शागिर्दनि ताईं पहुचण जो, हिन प्रोग्राम वसीले सिंध जे हर उस्ताद, हर शागिर्द, हर बाशऊर फ़र्द खे बि आऊं इहा ई गुज़ारिश कंदुसि त मूंखे मौक़ो ॾियो सिंध जे हर शागिर्द सां ॻाल्हाइण जो, हर शागिर्द ताईं पहुचण जो ऐं लतीफ़ जो पैगाम उन ताईं पहुचाइण जो। सिर्फ़ ही वीडियो ॾेखारे, ही प्रोग्राम ॾेखारे, शेयरिंग करे। दोस्तो, हाणे अचो त हलूं था अॼोके बैत ॾे। सभेई सुबहान जे कर हवाले कम, थी तहक़ीक़ तस्लीम में लाहे गम वहम, कादिर साण करम हासिल करे हाजत। लतीफ़ चवे थो, सभई सुभान जे कर हवाले कम, थी तहक़ीक़ तस्लीम में लाहे गम वहम, कादिर साण करम हासिल करे हाजत। यानी सभु कुझ खे विसारे, पंहिंजो पाण खे विसारे, पंहिंजो पाण खे हवाले करे छॾ हक़ जे, सच जे। समूरा गम वहम लाहे छॾ, सच खे तस्लीम कर ऐं पोइ वधीक न सोच। वधीक सोचींदे
त वरगलाइजी वेंदे, गुमराह थी वेंदे। जेकॾहिं तूं पंहिंजो पाण खे मुकमल तौर ते हक़ जे हवाले कंदे, तहक़ीक़ खे तस्लीम कंदे, त पोइ क़ादिर साण करम हासिल करे हाजत। पोइ क़ादिर तो ते करम कंदो, क़िस्मत तो ते राज़ी थींदी, तोखे तुंहिंजे महिनत जो फल मिलंदो ऐं तूं पंहिंजी मंज़िल माणे सघंदे। शागिर्द साथियो, ही हो लतीफ़ जो पैगाम। हाणे अचो त उन ई निंढड़ीअ जो बैत ॿुधूं था जेको हुन लतीफ़ जो रिसालो खोले वरजायो आहे ऐं असां ॾे मोकिलियो आहे। कंबर शदाद कोट जी हिकिड़ी निंढड़ी छोकिरी संजीदा शहजीन खां। अवल अल्लाह अलीम आला अलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम माए कदीम वाली वाए गरऊ राज़िक रब रहीम ससारा सचो धणी चई हम रकीम करे पाण करीम जोड़ी जोड़ जान जूं। शागिर्द साथियो, हाँ बैत ॿुधो, यकीनन तव्हांखे वणियो हूंदो। असां लतीफ़ खे इन ई रीत नए नस्ल जे चपनि ते ॾिसण था चाहियूं, उतां खां ॿुधण था चाहियूं, उन ताईं पहुचाइण था चाहियूं। शागिर्द साथियो, अव्हां बि पंहिंजे आवाज़ में को बैत रिकॉर्ड करे असां ॾे ऑडियो या वीडियो जी सूरत में मोकिले सघो था। असां पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं। सदाईं जे लाइ जियल थी।